बेरू बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गए, मोदी जी जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। कंगना, एकता, सोना, अरे शाहरुख खान है। हैप्पी बर्थडे साहब, हैप्पी बर्थडे। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू यार, थैंक यू। पहिरों त यार थैंक यू सभिनी खे कि तव्हां सभु आया आहियो हिते मुंहिंजे लाइ स्पेशली, ऐं मुंहिंजे लाइ हेॾियूं गिफ्टूं बि खणी आयो। सभिनी खां सुठी मूंखे गिफ्ट हिकिड़ी लॻी जेकी हिकिड़ो ॼणो ट्रिमर खणी आयो आहे, माना यूनिक लॻी हुन जी ॻाल्हि। ऐं तव्हां सभिनी लाइ इम्पोर्टेड जापान जा चॉकलेट खणी आया थी मां, ॿारनि लाइ बि खणी वञिजो सभु हिकु हिकु। मां सर खे हिन ॻाल्हि ते मञींदो आहियां कि ज़िंदगीअ में हेॾियूं परेशानियूं आहिनि ऐं हुन परेशानियुनि खे गॾु मिलजी कीअं मुक़ाबिलो कजे, इहो सर असांखे सेखारियो आहे। एॾी वॾी महामारी थी जंहिंमें डॉक्टर्स, नर्सिस, कर्मचारियुनि सभिनी गॾु मिलजी योगदान ॾिनो, लेकिन उन्हनि सभिनी जे पोयां जे उन्हनि खे रिसोर्सिस प्रोवाइड कया, जे उन्हनि खे मैनेज करायो, हो असांजा मोदी जी आहिनि। असां धंधोड़ी माण्हुनि लाइ जाम मुश्किल थींदो आहे, असां दुकान छॾे न सघंदा आहियूं ऐं घर में त असां सफ़ा न वेही सघंदा आहियूं। सो तव्हांजी आइडियाज़ जे करे, तव्हांजे करे असां घरान खे टाइम ॾियणु सिखी वियासीं। लॉकडाउन जे करे असां 5 बजे बासण बि वढिया। प्यार वधे थो असां हाणे। जय झूले साहिब, हैप्पी बर्थडे। थैंक यू। अरे सोनू, सॼी देरि केक ई पियो खाईंदो वञे, सॼो न पूरो कयो न। हिकु ॿियो बि था ऑर्डर कयूं न, गुल्लूअ दुकान पासे में ई आहे। ॾिसे न वाधायूं अथव साहिब, 12 बजे फोन बि न कयो तूं। मोदी जी हाणे वॾो बलून फोड़ींदा। गैस वारो फुकड़ो फोड़ींदव न तव्हां? हा कयो न, जेको वणेव कयो, ख़ाली केक न आणिजो मुंहं ते। बार बार दिन ये आए। हिकु ॿियो बि फोटो कढायो न प्लीज। वरी कढाइणो आहे? हा हिकु प्लीज। जाम मत पप्पा चयो तो तव्हांजे लाइ। अरे वाह कपिल, तूं लेट कमर, शर्म अचई थी हाणे आयो न। सॉरी साहिब, तव्हांखे गिफ्ट में ॾियण लाइ खटाइण वठण वियुमि न। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। अरे यार तूं वार त नंढा कर, केक बेक कोई हणी कढ न, सदा चेपू थी वेंदे वार। मां छा थो सोचां, हिकु दफ़ो वायरस पूरो थी वञे, सभु सिंधी मिली करे 2 ॾींहंनि जे लाइ 2 हफ़्ते जे लाइ लोनावला हली हलंदासीं। दूर पाया थोड़ा ॾींहं कम। हा बिल्कुलु साहिब। मोदीअ खे लखे करोड़ वाधायूं मुंहिंजी तरफ़ सां। ईअं ई राज कंदो रहो, ईअं ई माण्हुनि जी सेवा कंदो रहो, ईअं ई नालो कढंदो रहो। हितां जेतिरो जल्दी थींदो फ्री थींदुमि तो वटि जल्दी ईंदुमि ऐं तोखां पार्टी ज़रूरु वठंदुमि। वेरी वेरी हैप्पी बर्थडे मोदी जी। अॼु मोदी जी जो बर्थडे आहे, मूंखे एॾी ख़ुशी थी थिए। मुंहिंजा घराड़ लेकिन वञण ई नथा ॾियनि, छुट्टी नथा ॾियनि। मोदी साहिब विश यू अ वेरी हैप्पी बर्थडे। असां सभु तव्हांजा फैंस आहियूं, असां सभु तव्हांखे फॉलो कंदा आहियूं। बस ख़ाली तव्हां हाणे लॉकडाउन न कराइजो ऐं नोटबंदी न कराइजो। हलो भाई, हलो अमीर, हो गरीब का ॾियो। हैप्पी बर्थडे टू यू।